प्रोग्राम अवामी मसाइल से गड अवांजे खिदमत में हाज़िर आहियूं। अॼु असांजे इन स्टूडियो में असांजो मेहमान आहे प्रिंसिपल हिरा पब्लिक स्कूल जिंदो देरो ऐं मुदरिस मदरसा तालीमुल क़ुरान जिंदो देरो मौलाना सोहेल अहमद भुट्टो साहब जिन। साईं खुश आमदेद तव्हांखे पंहिंजे स्टूडियो में अदा कयूं था। साईं मोहतरम इहो ॿुधायो त अॼुकल्ह जेको जिनात जे हवाले सां माण्हुनि में घणो तासुरु पातो वञे थो त जेके जिन आहिनि उहे इंसान खे नुक़सानु पहुचाइनि था, असरअंदाज़ थियनि था, घरनि जे अंदरि माना मौजूदु हूंदा आहिनि, जेके घरनि जे घर भातियुनि खे बि नुक़सानु ईंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे छा? असांजो दीन इस्लाम छा थो चए हिन हवाले सां? इहा ॻाल्हि साईं बिल्कुलु आहे। दीन इस्लाम त असांखे इहा ॻाल्हि ॿुधाए थो त असां जेका मख़लूक़ात पैदा कई आहे इंसान ऐं जिन, इहे ॿई मुकल्लफ़ मख़लूक़ आहिनि। इन्हनि ॾे फ़रिश्ता बि इन्हनि ॾे पंहिंजो रसूल बि असां मोकिलींदा आहियूं, ॿई मुकल्लफ़ आहिनि ऐं ॿिन्ही खे असां अलाह पंहिंजी बंदगी लाइ पैदा कयो आहे। बाक़ी इहे वाक़िया असां ॿुधंदा रहंदा आहियूं। पोइ इन्हनि वाक़िअनि खे इस्लाम सां जोड़णु या जिन अलाह जी आहिनि न आहिनि इन सां जोड़णु इहो सही न आहे। बाक़ी क़ुरान मजीद जे मुताले मां इहा ॻाल्हि मालूम थिए थी त जिन्हनि में बि सुठा जिन बि आहिनि, बुरा जिन बि आहिनि ऐं इहो इल्मु बि हिकिड़ो मुतक़िल थींदो रहे थो त इंसान कंहिं वक़्त में जिन्हनि खे पंहिंजे कंट्रोल में बि वठण जी कोशिशि कंदा आहिनि। इहा हिकु अदगी तारीख़ आहे। क़ुरान मां इहो मालूम थिए थो त अल्लाह ताला हिकु पैगम्बर खे बि कुझु शयातीन जिन कंट्रोल में ॾिना हुया। पोइ उहो पैगम्बर उन्हनि मां मुख़्तलिफ़ कम वठंदो हो, अल्लाह जी तामीर कराईंदो हो, मुख़्तलिफ़ कम ॾुखिया। ऐं इहो इल्मु बि इंसान वटि रहियो आहे त उहो उन इल्म जे ज़रिए जिन्हनि खे कंट्रोल कंदो आहे। साईं मोहतरम असां ज़रूरु तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदासीं त नाज़रीन जेके हिन वक़्तु असांजो जेको माहौल आहे नाज़रीन उहो ॼाणणु घुरंदा त अॼुकल्ह जेको कॉन्सेप्ट आहे जिनात जे हवाले सां माण्हुनि जो त उन्हनि खे को असरु थिए थो, का बीमारी थिए थी त उहे जेके आहिनि कंहिं मौलवियुनि ॾे कंहिं पीरनि ॾे वञनि था ऐं उन्हनि खे जेको आहे उहे हाज़िरात ते कोई तरीक़े सां ॾिसी करे ॿुधाइनि था त हा तोखे जिन आहे। पोइ इहो माना वरी उहे पढ़ाई करे उन्हनि खां जिन कढनि था। अहिड़े क़िस्म जो अमल बि मुमकिन आहे या इहो जहालत आहे? साईं इल्मु त आहे। इहो इंसान कुझु मख़सूस इल्म जे ज़रिए जिन्नात खे कंट्रोल कंदो आहे, उन मां ग़लति फ़ाइदो वठंदो आहे। इहो इल्मु त आहे। इनखे इस्लाम सां जोड़णु, दीन सां जोड़णु इहो सही न आहे। पोइ इंसान ईअं करे थो जेके शरीर जिन आहिनि उनखे पंहिंजे कंट्रोल में वठे थो, उन्हनि मां उनखे ग़लति तौर ते इस्तेमालु करे थो। इहो बिल्कुलु आहे। बाक़ी जिन नुक़सानु पहुचाए सघनि था, ज़ाहिर ॻाल्हि आहे जीअं जादू नुक़सानु पहुचाए थो, जादू बि हिकु इल्मु आहे। अहिड़ी त जिन बि नुक़सानु पहुचाइनि था, माण्हू उन्हनि मां ग़लति फ़ाइदो वठनि था। पोइ के माण्हू वरी नेकी जो कमु कनि था त माण्हू जी उहा तकलीफ़ दूरि कनि था। कुझु पढ़ी करे, अलाह जो कलाम कुझु पढ़ी करे या ॿियो कुझु पढ़ी करे। ऐं इहो सिर्फ़ु मुस्लमान नथा कनि, हिंदू बि इहो कनि था। हिंदू बि इन तकलीफ़ खे दूरि कनि था पंहिंजे तरीक़े सां। जीअं डॉक्टर हूंदो आहे, पोइ के सुठा डॉक्टर बि हूंदा आहिनि, के वरी ॿिए क़िस्म जा डॉक्टर बि हूंदा आहिनि। अहिड़ी तरीक़े सां कुझु माण्हू इहो इल्मु आहे, कुझु इहे जेके माण्हू इन इल्म खे इस्तेमालु कंदा आहिनि सुठे तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहिनि, के ख़राबु तरीक़े सां इस्तेमालु। के हिन में जैली बि अची वेंदा आहिनि, पाण खे हर भरू ॿिए खे प्रेशराइज़ कंदा आहिनि, तोखे हीअ शइ आहे हीअ शइ आहे, हालांकि उहा शइ न हूंदी आहे। इहो इल्मु रहियो आहे हिकिड़ो, उनजो ग़लति इस्तेमालु बि थिए थो, सही इस्तेमालु बि थिए थो। साईं सोहेल साहब, जेतोणीकि अवां दौरे हदीस बि कई आहे, इब्तिदा खां वठी दरसे निज़ामी खां वठी पूरो जेके असांजा इस्लामी उलूम आहिनि, जेके क्लासिस आहिनि उहे तक़रीबन तव्हां मुकमल कया आहिनि, तव्हां दस्तारबंदी कई आहे बाज़ाब्ता। त अवां बि अहिड़े क़िस्म जो उलूम जेको जिनात जे हवाले सां जिन्हनि खे कंट्रोल करण में जो हुजे या जिन्हनि खे कंहिं इंसान खे तकलीफ़ ॾींदड़ जिन्हनि खे उन्हनि खां ग़ाइबु करण जो अहिड़े क़िस्म जो आहे, तव्हां बि पढ़ियो आहे? न, असां इहो पढ़ियो न। इहो अलॻि हिकु इल्मु आहे। इन जो इहो कीअं हासिलु कनि, इन जो तरीक़ेकार बि अलॻि आहे, उहो असां हासिलु न कयो आहे, न वरी अहिड़ी का कोशिशि कई आहे। बाक़ी ॿिया माण्हू कंदा आहिनि, उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कंट्रोल कंदा आहिनि, क़ाबू कंदा आहिनि,
सुठो फ़ाइदा बि वठनि ग़लति फ़ाइदा बि वठनि। अच्छा सोहेल साहब, इहो इल्मु जेको आहे क़ुर हदीस जो इल्मु ॾींदड़ ई आलिम ॾींदा आहिनि या कोई ॿियो को कुझु माना ॿिए क़िस्म जो कोई माण्हू आहिनि जेके अहिड़े क़िस्म जो इल्मु ॾींदा आहिनि? क़ुर मां बि जेके क़ुर खे ॼाणीनि था हदीस खे, उहे बि फ़ाइदो माण्हुनि खे पहुचाईंदा आहिनि, तकलीफ़ दूरि कराईंदा आहिनि। बाक़ी जेको क़ुर ऐं हदीस पढ़ियल न हूंदा आहिनि, हिंदू क़िस्म जा माण्हू, उहे बि इन इल्म जे ज़रिए माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाईंदा आहिनि, उन्हनि जो उहा तकलीफ़ दूरि कंदा आहिनि। इहो इल्मु आहे, इल्मु कंहिंजी मीरास न हूंदी आहे, इहो सिखबो आहे, पोइ सेखारिबो आहे, ट्रांसफर कबो आहे, इल्मु कंहिंजी मीरास न हूंदी आहे। सोहेल साहब, तावीज़ात या जेके आहिनि वज़ाइफ़, उन हवाले सां अव्हांजो छा मौक़िफ़ आहे त इहे जेके वज़ाइफ़ आहिनि या तावीज़ात आहिनि, अॼुकल्ह तमामु घणा माण्हू इन लाइन ते, इन पटे ते चढ़ियल आहिनि त अक्सर बेशितर असांजो ख़ासि करे औरतूं इन माहौल में घणियूं वियल आहिनि त उहे को बि का तकलीफ़ आहे, को ॿारु नथो थिए, औलाद नथी थिए, को बीमारियूं घर में घर करे वञनि, उहे नथियूं छॾनि त पोइ मुख़्तलिफ़ जेको आहे वज़ाइफ़ या तावीज़ जेके हासिलु करे उहे तावीज़ ॿधनि था, पीअनि था, उन हवाले सां इस्लाम असांखे छा थो चवे? माण्हू कनि था ज़ाहिर आहे, जंहिंखे तकलीफ़ हूंदी उहो त चाहींदो असांजी तकलीफ़ बि दूरि थिए, असांखे पैसो बि घटि ख़र्चु करणु पए, पोइ हर कोई पंहिंजी कोशिशि करे थो। बाक़ी जेको कुझु थियणो आहे उहो त ज़ाहिर आहे अलाह जी इजाज़त सां ई थींदो। पोइ कुझु माण्हुनि जी तकलीफ़ ईअं बि दूरि थींदी आहे वज़ाइफ़ सां, कंहिंजे दम दुरूद सां। पोइ साइकालजी जो चवंदा आहिनि त असांखे हितां फ़ाइदो मिले थो, असां इहा शइ। कुझु माण्हू डॉक्टर हज़रात रुजू कंदा आहिनि, उन्हनि वटां तकलीफ़ दूरि थींदी आहे। मुख़्तलिफ़ इहे उलूम चूंकि आहिनि, इन्हनि जो पंहिंजो असर बि आहे, तासीर बि आहे, अलाह जे कलाम में बि तासीर आहे। कुझु माण्हू खे वरी उतां शिफ़ा मिलंदी आहे। हीउ मुख़्तलिफ़ इहो सिलसिलो असांजे मुआशरे में हले थो। सोहेल साहब, जेतोणीकि मेडिकल साइंस इन शइ खे क़बूल नथी करे त अव्हां छा चवंदव इन सिलसिले में त मेडिकल जेका साइंस आहे उनजो मौक़िफ़ दुरुस्त आहे त इहे शयूं न आहिनि, इन्हनि जो को बि माना वैल्यू न आहे, या जेको आहे अव्हां जेका ॻाल्हि कयो था इन जी माना वधीक तक़वियत आहे इन ॻाल्हि खे? ॿई तरीक़ा हलनि था। मेडिकल साइंस में पंहिंजो कमु करे थी, उतां बि माण्हुनि खे तकलीफ़ूं दूरि थियनि थियूं। बाक़ी हिन सां बि थिए थी, ऐं इहो सभिनी माण्हुनि जो मुशाहिदो आहे, असांजो पंहिंजो बि, त हीअ जेके रूहानी शइ आहे बग़ैर कंहिं मादे जे, मेडिकल साइंस त ईअं आहे न त हिकु मादियात जा दवा खाइणी आहे, हिकु मादो आहे, हीअ शइ माना बग़ैर कंहिं ईअं असरु करे थी जो का शइ माना नज़र नथी अचे रूहानी तौर ते। छोकी ॿई उलूम रहिया आहिनि, ॿई उलूम पंहिंजो कमु कनि था, माण्हू फ़ाइदो वठनि था। इन में आमतौर ते इहो मुशाहिदे में असांखे ईंदो। सोहेल साहब, जेतोणीकि अव्हांजो तालिक़ ऐं अव्हांजी नज़रियाती वाबस्तगी घणे क़दुरु जमात इस्लामी सां रही आहे, त जमात इस्लामी त इन शइ खे इन में त अहिड़े क़िस्म जो को माहौल उन्हनि जे दीनी मदारिस में, उन्हनि जे माण्हुनि में, उन्हनि जे उलमा में अहिड़े क़िस्म जो कोन्हे त को जिनात खे माना जेको आहे को इल्मु पढ़ंदा हुजनि, जिनात कढण जो को उन्हनि वटि हुजे? बाक़ाइदे न आहे जमाती तौर ते, बाक़ी मुमकिन आहे कुझु माण्हू इहो कमु कंदा हुजनि ऐं उन्हनि जो तालुक़ु जमात सां बि हुजे, इहो मुमकिन आहे, हर जमात में ईअं हूंदो आहे। बाक़ी जमाती तौर ते को हिन जो नज़्म ज़ब्त हुजे, को सेटअप हुजे, ईअं बिल्कुलु न आहे। बाक़ी कुझु अफ़राद कंदा हूंदा अहिड़ो कमु, ख़ैर जो कमु कंदा हूंदा, तकलीफ़ पंहिंजी दूरि कंदा हूंदा, हिन में को शक न हूंदा। सोहेल साहब, नाज़रीन खे इहो ॿुधायो त अॼुकल्ह जेके असांजो जेको जेतोणीकि अव्हां तालीम सां बि वाबस्ता आहियो, असांजो मौजूदा प्राइमरी सिस्टम आहे जेको तालीम जो, उहो तबाह आहे, त उन हवाले सां तव्हां छा चवंदव? असांजे तव्हांजे शहरनि में को शऊर आहे पंहिंजे औलाद खे तालीम ॾियण जो? माण्हू सां जासी माशी तौर ते हिन वक़्तु माण्हू थोरा पोइते आहिनि। प्राइमरी स्कूलनि में जेका तालीम जी सिचुएशन आहे उहा बि अलम नशरा आहे। इन में ईअं न आहे त सिर्फ़ु जेके उस्ताद हुतां जा आहिनि उन्हनि जो क़सूरु आहे, पेरेंट्स जो बि क़सूरु आहे। सरकारी स्कूल जो कॉन्सेप्ट इहो आहे जो वालदेन ॿारनि खे स्कूल न मोकिलींदा आहिनि, इहो बि पुछा न कंदा आहिनि त ॿारु वियो न वियो, बसि माना छॾे ॾींदा आहिनि, वञे न वञे, मुफ़्त जी पढ़ाई आहे, जेको पढ़े या न पढ़े। ऐं सुठा स्कूल बि आहिनि, उते उन्हनि खे तालीम बि मिलंदी आहे ऐं वेंदा आहिनि ॿार। बाक़ी जिते प्राइवेट सिस्टम आहे उते माण्हू पढ़ाइनि था त ज़ाहिर आहे ड्रेस पाए मोकिलींदा, फीस बि भरींदा, बाक़ी जेके ख़र्च आहिनि उहे बर्दाश्त कंदा।
बाक़ी प्राइवेट में उन में वालदेन जी बि कोताही आहे जो वालदेन रुजू कनि उस्तादनि सां सरकारी जेके आहिनि हुते पढ़ाइनि था असांजे ॿारनि खे तालीम ॾियो त उहो बि कुझु एक्शन खणनि था। बाक़ी सॼी ज़िम्मेदारी उस्तादनि ते मढ़णु इहो बि सही न आहे। पेरेंट्स जी बि हिन में काफ़ी कोताहियूं आहिनि जो वालदे पंहिंजे ॿारनि जे हवाले सां सिंसियर न आहिनि, कोशिशि नथा कनि पढ़ाई जे हवाले सां, ॿिन्ही तरफ़नि में। अच्छा सोहेल साहब, हीअ जेका असांजी रियासत आहे उनजी बि ज़िम्मेवारी बणिजे थी त मयारी तालीम रियासत जे हर फ़र्द खे मुफ़्त फ़राहम कनि। इहा वाक़ई रियासत जी अहिनी फ़राइज़ में शामिलु थिए थी ॻाल्हि, या असांजी रियासत केतिरे क़दुरु उन ते अमल करे थी? रियासत जी कोशिशि थी आहे, इहो फ़र्ज़ु आहे रियासत जो त सिहत जे हवाले सां, तालीम जे हवाले सां पंहिंजे आवाम खे फैसिलिटीज़ ॾिए। रियासत पंहिंजे फ़र्ज़ खे अंजाम नथी ॾिए, हुन में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि इहो त वरी उन्हनि जेके नुमाइंदे खां इहे तव्हां पुछी सघो था। बाक़ी रियासत जे फ़राइज़ में शामिल आहिनि तालीम जी जे लाइ हू उपा वठे ऐं सिहत जे हवाले सां में अमन अमान जे हवाले सां उनखे माना उपा वठणु घुरिजनि। जेको जमात इस्लामी आहे उन हवाले सां पंहिंजी ज़िम्मेदारी जेका उनजी बणिजे थी उहा केतिरे क़दुरु अदा करे थी तालीमी निज़ाम खे मज़बूत करण जे लाइ, फ़ाल ऐं मुनज़म करण जे हवाले सां? जमात इन हवाले सां कोशिशि कंदी रहंदी आहे। जमात इस्लामी जो जिते सेटअप आहे उते हू यकीनन अहिड़ा ख़ैर जा कम कंदी रहंदी आहे। उते स्कूल्स थिया या जेके यतीम ॿार आहिनि उन सां कोऑपरेशन थी माली हवाले सां, उहो सभु कंदी आहे। छोकी जमात इस्लामी जो हल्को महदूद आहे, जिथे उनजो कमु आहे उते उहा अहिड़ा तालीमी कम बिल्कुलु जारी रखंदी आहे। असां शायदि हा, वॾी महिरबानी सोहेल साहिबु, तव्हां असांजे स्टूडियो में तशरीफ़ खणी आयो, वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, ही सोहेल भुट्टो साहिबु जेको मदरसा तालीमुल क़ुरान जिंदे दिरे जा मुदरिस बि आहिनि ऐं उते हिरा पब्लिक स्कूल आहे उनजा प्रिंसिपल बि आहिनि, उहे उन्हनि जा तव्हां ख़्यालात ॿुधा। वरी इंशाअल्लाह नए महिमान ऐं नए उनवान सां अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलाम वालेकुम। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।